नाज़रीन, मुल्क में डॉलर खे लाॻीतो पर लॻल आहिनि ऐं उन जी उॾाम तेज़ खां तेज़ थींदी थी वञे। इंटरबैंक में डॉलर तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। डॉलर जो मुल्ह 216 रुपया 75 पैसा थी वियो। मुल्क में डॉलर जी क़ीमत में मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे। गुज़िरियल ॾींहुं सूमर ते कारोबारी हफ़्ते जी शुरूआत में बि डॉलर जे क़दर में इज़ाफ़ो ॾिठो वियो ऐं वापार दौरान डॉलर हिकु भेरो ॿीहर मुल्की तारीख़ जे बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। सूमर ते कारोबार बंदि थियण ते डॉलर 215 रुपया 20 पैसा ते बंदि कयो वियो। अॼु अङारे ॾींहुं कारोबार जी शुरूआत में ई डॉलर जी क़ीमत में इज़ाफ़ो ॾिठो पियो वञे ऐं इंटरबैंक एक्सचेंज में डॉलर 1 रुपयो 55 पैसा महांगो थी वियो आहे। इंटरबैंक में डॉलर जो रेट 216 रुपया 75 पैसा आहे, जेका मुल्की तारीख़ जी बुलंद तरीन सतह आहे।